अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु जेको आहे किसो ॿुधाईंदासीं। जेको आहे हैदराबाद में जॾहिं बि तव्हां वेंदो हैदराबाद टावर मार्केट में घंटाघर जे अॻियां, हाणे घंटाघर इन रोड ते जेको आहे खाॿे पासे जेको आहे घंटाघर जे बिल्कुलु भर में हिकिड़ो होटल हूंदो, तमामु शानदार होटल हूंदो, भलो होटल हूंदो, जंहिंजो नालो हो दिलख़ुश होटल। इहो दिलख़ुश होटल जेको जग मशहूरु होटल हो। हाणे हिते थींदो छा हो जो हिते सदाईं जेको आहे जलाल चांद जा कलाम हलंदा हुआ, तमामु बहितरीनु भला भला कलाम हलंदा हुआ। ऐं जेका ॿाहिराड़ी वारा माण्हू जेके बि सिंधी माण्हू जिथां ईंदा हुआ ख़रीदारी करण लाइ, त हितां वेंदा हुआ त उन्हनि खे ज़रूरु कन ते इहो आवाज़ु ईंदो हो त बाबा जलाल चांद जो कलाम हले पियो, को ॾोहीड़ो हले पियो, की कलाम हले पियो। त पोइ हितां जॾहिं वेंदा हुआ पोइ ख़रीदारी कंदा हुआ, शाही बाज़ार ॾे वेंदा हुआ, रेशम गली ॾे वेंदा हुआ, घुमंदा फिरंदा ऐं पूरो वरी फ़क़ीर जे पिड़ खां थींदा जेको आहे पूरो खदरा गली खां वेंदा, हितां ख़रीदारी कंदा, सोनारे बाज़ार खां वेंदा, जॾहिं ख़रीदारी करे जॾहिं वरी वापसि ईंदा हुआ त पोइ वरी हितां वरी जीअं गुज़र थींदो त वरी साॻी होटल ते जेको दिलख़ुश होटल ते हिते उस्ताद जलाल चांद जा कलाम पिया हलंदा हूंदा। पोइ उस्ताद जलाल चांद जा कलाम ॿुधी उन्हनि खे होटल ते माना छिक थींदी हुई बाक़ाइदे। पोइ उहे वेंदा हुआ, उस्ताद जलाल चांद जा कलाम बि ॿुधंदा हुआ, चांहि पी ॾाढी दूध पती, पोइ पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थींदा हुआ। इहो होटल जेको तमामु मशहूरु होटल हो, तमामु पुराणो होटल हो। ऐं तक़रीबन जॾहिं खां उस्ताद जलाल चांद जो माना सम्झो ॻाइणु शुरू कयो त हिते उस्ताद जलाल चांद जा जेके आशिक़ हुआ माना उन्हनि कैस्टूं हलाइण शुरू कयूं ऐं कलाम हलाइण शुरू कया। हिते जेको आहे ख़ासि तौर ते जेके दुकान हलाईंदड़ जेके हुआ उहो सिंधी हुआ ऐं उहे कैस्टूं हलाईंदा हुआ उस्ताद जलाल चांद जूं, ऐं सॼो ॾींहुं कैस्टूं हलाईंदा। इन जी मशहूरी इहा ई हुई त माना उस्ताद जलाल चांद जो जॾहिं बि वञो त उस्ताद जलाल चांद जो हिते कलाम हलंदो, तव्हांखे ॿुधण में ईंदो। ऐं इहो होटल जेको आहे अॼु ताईं बि क़ाइमु आहे। पोइ होटल जो तमामु माण्हू गिराकी थींदी हुई, तमामु भली गिराकी थींदी हुई। हाणे गिराकी जो इन जो दारो मदार ई जेको उस्ताद जलाल चांद जी कैसेट ऐं उस्ताद जलाल चांद जे कलाम ते हो। त उस्ताद जलाल चांद जा नया नया कलाम, नया नया एल्बम जॾहिं रिलीज़ थींदा हुआ, कैस्टूं दुकान ते ईंदियूं हुयूं त पोइ हीउ दुकानदार जेको होटल वारो इहो कैस्टूं नयूं वठी बसि पंहिंजा रिकॉर्ड जा ढिग लॻाए छॾींदो। पोइ ढिग लॻो पियो हूंदो हिन वटि ऐं पोइ उस्ताद जलाल चांद जो कलाम हले छॾींदो। बसि उस्ताद जलाल चांद जो कलाम जीअं ई हलंदो त सिंधी मस्तु थी वेंदा। हाणे सिंधी माण्हू जॾहिं वेंदा त गुज़रंदा त हुननि खे हिकिड़ो अजीब लॻंदो त बाबा हीउ छा पियो हले, हैदराबाद में उस्ताद जलाल चांद जो कलाम पियो हले, हे घंटाघर में, घंटाघर जे पासे में हाणे ॾिसंदा त बाबा घंटाघर जे वेझो ईंदा त बाबा खाॿे हथ ते ॾिसंदा त बाबा दिलख़ुश होटल, बाबा उस्ताद जलाल चांद जो दिलख़ुश होटल जेको आहे उते कलाम पियो हले, जलाल चांद जो तमामु भलो कलाम पियो हले। ऐं माण्हू शौक़ सां चाह सां ॿुधणु शुरू थी वेंदा ऐं यार दोस्तनि खे वठी ईंदा, उते विहारींदा ऐं चांहियूं वांहियूं पीआरींदा ऐं चवंदा त ॾिस बाबा मता न मञे, हाणे उस्ताद जलाल चांद जो केॾो मशहूरु आहे, ॾिस हिते बि ॿुधनि था न उस्ताद जलाल चांद खे। त उस्ताद जलाल चांद जो इहो माना मशहूरु हो। पोइ जॾहिं हिकु दफ़ो जेको आहे ॻाल्हि मशहूरु आहे त उन दुकानदार खां कंहिं पुछा कयो त बाबा ॻाल्हि ॿुध, तूं एतिरो जलाल चांद जूं कैस्टूं हलाई, या तोखे कीअं शौक़ु पैदा थियो, कीअं चाहत पैदा थी, भला उस्ताद जलाल चांद जो बि तुंहिंजे होटल ते आयो या न आयो। पोइ हुन हमरा ॿुधायो त बाबा जेको आहे सिंध में जेको आहे जिथे किथे जेके सिंधी माण्हू आहिनि जेके इहे माना जलाल चांद जे शौक़ीन आहिनि। हाणे मुंहिंजो होटल ते केरु चांहि पीअण वारो कोन हो, चांहि पीअण वारो कोन हो, गिराकी थिए कान पई। मूं चयो हाणे छा कयां। पोइ मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न भला हितां सिंधी माण्हू ई गुज़रनि था, आवाम सिंधी गुज़रे थी, पोइ मां जलाल चांद जो कलाम हलायां। पोइ जलाल चांद जी कैसेट जॾहिं खां मूं कलाम हलाइणु शुरू थियो बसि होटल मची वियो, रश थी वई, बसि वठवठां थी वई होटल जी। ऐं पोइ होटल जी गिराकी सुठी थी वई। पोइ बसि मूं ज़हन ठाहे छॾियो त बाबा उस्ताद जलाल चांद जो कलाम हलाइणो आहे
उस्ताद जलाल चंद जो कलाम हलाइणो आहे, मशहूरु करिणो आहे। बसि पोइ उस्ताद जलाल चंद जे कलाम जे करे बसि मुंहिंजी ग्राहकी तमामु घणी थी वई। ऐं हिकु दफ़ो जेको आहे, तव्हांजी ॻाल्हि सही आहे, हिकु दफ़ो उस्ताद जलाल चंद जेको आहे उहो आयो हो माना रेडियो पाकिस्तान ते को प्रोग्राम करण लाइ हैदराबाद में। त पोइ चवनि था त पोइ हिते इन होटल ते उस्ताद जलाल चंद जॾहिं हिन जी होटल जी तारीफ़ ॿुधी ऐं तमामु घणी तारीफ़ ॿुधी त पोइ उस्ताद जलाल चंद बि हिते आयो ऐं हिते चांहि बि पीतई ऐं पाणी बि पीतई ऐं होटल वारे खे ॾाढी दाद ॾिनई ऐं होटल वारे खे चयईं त बाबा तूं इहो कमु जारी रख पंहिंजो, मां जेको आहे सोन आहियां, माना तूं मूंखे खपाई पियो त माना मां पारस आहियां, तोखे माना सोन करे छॾंदुसि। ऐं उस्ताद जलाल चंद जी इहो माना हुन वॾी ख़िदमत कई, विहारियईं, पोइ माना ख़िदमत कई, मानी मानी खारायईं, चांहियूं पीआरियईं। ऐं उस्ताद जलाल चंद बि तमामु घणो ख़ुशि थियो। उस्ताद जलाल चंद खे विहारियईं त पोइ केस्टूं पियल, उस्ताद जलाल चंद बि चए पियो त बाबा ॾिस कीअं मुंहिंजो ॾिस आशिक़ु आहे ऐं कीअं पियो केस्टूं हलाए। हाणे उहो जेको दुकानु आहे, जेको होटल आहे, उहो अॼु ताईं बि क़ाइमु आहे। घंटाघर जे वेझो वेंदो, तव्हां मार्केट खां निकिरी टावर मार्केट जेको हिते जीअं ई पहुचंदो घंटाघर जे अॻियां, त घंटाघर जे बिल्कुलु वेझो वेंदो त खॿे हथ ते ॾिसंदो त हिकिड़ो तमामु भलो होटल आहे, दिलख़ुशि होटल। हाणे इहो चांहि वारो होटल आहे, हिते मानी बानी कोन ठहंदी आहे, उहो चांहि हूंदी आहे, पर चांहि बि भली दूध पती तमामु भली हूंदी आहे। अॼु ताईं बि हुनजी चांहि जेका आहे तमामु मशहूरु आहे। हालांकि होटल उहो कोन रहियो आहे, पहिरियां होटल जेको तमामु मचलु हूंदो, हाणे उहो होटल न रहियो आहे। हाणे हुन होटल ते माना जेके कलाम बि कोन था हलनि, पर जेको आहे होटल ते चांहि अञा ताईं बि उहा ई आहे ऐं उहो अञा ताईं होटल क़ाइमु आहे। ऐं इहो उस्ताद जलाल चंद जे करे जेको होटल ॼमियो हो, होटल माना मशहूरु थियो, होटल ते माण्हुनि जी रश थी हुई। अॼु जेको आहे उहो केस्टनि वारो दौरु ख़तमु थियण खां पोइ जेको आहे उहो होटल जेको आहे उहो बंदि माना हीअं पियो आहे, पर रश न आहे हुन वटि। पर आवाम अचे थी त चांहि पीए थी, उतां ज़रूरु चांहि पींदी वञे थी। पर पहिरें दौर में छा थींदो हो, जॾहिं हितां माण्हू को गुज़रंदो त हुननि जे कननि ते जेको आहे आवाज़ु ईंदो जलाल चंद जे कलाम जो ऐं पोइ हुनखे माना हिकिड़ी छिक थींदी, जॾहिं जलाल चंद जो कलाम हलंदो त माना हुनखे छिक थींदी, पोइ सिधो सिधो उहो हलियो वेंदो होटल ते। छो जो सिंधी कलाम हलंदो, सिंधी माण्हू, पोइ हुनखे माना दिलि में हिकिड़ी सिक थींदी पैदा ऐं छिक पैदा थींदी त बाबा इहो कलाम हले पियो, हल ॾिसई जलाल चंद जो कलाम पियो हले, हली ॿुधियूं। पोइ वञी वेहंदो, पोइ चांहि जो ऑडर ॾींदो, चांहि पींदो ॾाढो मज़े वारी सुकून सां पींदो ऐं थोरी देरि वेही रहंदो, अधु कलाक खनि वेही रहंदो त बाबा ॾिसां पूरो इहो ॾिसूं कलाम कहिड़ा पिया हलनि, एल्बम कहिड़ो पियो हले। पोइ ॿुधी ॾाढो ख़ुशि थी पोइ वेंदो। हाणे इहा सिंधी माण्हुनि जी जेका जलाल चंद सां मुहबत हुई, चाहत हुई। ऐं जलाल चंद जो जेको आहे सिंधी माण्हुनि जे जेको आहे कारोबार में बि जेको आहे सम्झे थो हिकिड़ो मददगार थी वियो। ऐं जिथे जलाल चंद हले पियो त उते माना दुकानदारी तमामु भली हले पई, तमामु ग्राहक घणा पिया अचनि। बसि जलाल चंद खे ॿुधी करे जलाल चंद जा आशिक़, पूरी सिंध जेका आहे जलाल चंद जी आशिक़। हाणे जलाल चंद जा कलाम ॿुधी करे बसि माण्हू बसि उते अची पिया वञनि, रश पई थी वञे। बसि बाबा उसा चांहि प्यार, उसा चांहि बाबा खणी अचु, बाबा हिकिड़ी चांहि खणी अचु, बाबा पाणी खणी अचु। बसि ईअं रश लॻी वञे ऐं दुकानदारी तमामु घणी थी आहे। माण्हू सभु ॿिया हैरत में त यार असां वेठा आहियूं ख़ाली हथी, हीअ दुकान ते तमामु घणी रश लॻी पई आहे, छो? उन्हनि खे इहा ॻाल्हि ई सम्झ में कान पई अचे त बाबा हिन जेको आहे नस पकड़ी आहे, आवाम जी नस पकड़ी आहे। त बाबा आवाम जेका आहे उस्ताद जलाल चंद खे ॿुधे पई ऐं जलाल चंद खे जीअं ई लॻाए पियो ऐं केस्ट हलाए पियो, सुबुह जो बिस्मिल्लाह रहमान रहीम करे बसि अलाह जो नालो वठी, पोइ बसि हुनजो कमु इहो बसि जलाल चंद जी केस्ट लॻाए छॾे होटल ते। बाबा जलाल चंद जीअं ई केस्ट पियो लॻाए त आवाम जेका सिंधी माण्हू जेका ख़रीदारी करणु अचनि पिया, शाही बाज़ार में अचनि पिया, घंटाघर ते अचनि पिया, हिते रेशम गली ॾे मायूं अचनि पियूं, मर्द अचनि पिया। बसि जो जलाल जो कलाम पियो ॿुधनि त बसि वठि थी वञे, बाबा हलो हलो हलो। पोइ हिक ॿिए जे मथां रश, होटल बसि चांहि पीआरण वारा जेके उहे माना परेशान थी वञनि त बाबा कंहिंखे चांहि ॾियूं, हुते ऑडर लॻो पियो आहे, हुते ऑडर लॻो पियो आहे। बसि हुन जे जलाल चंद जे करे हुनजो होटल तमामु घणो हलियो ऐं दिलख़ुशि होटल जेको उहो तमामु मशहूरु होटल हो, अॼु ताईं बि मौजूदु आहे। अॼु ताईं बि तव्हां वेंदो त दिलख़ुशि होटल जेको आहे
उहो तमामु मशहूरु होटल हो, अॼु ताईं बि मौजूदु आहे ऐं जलाल चंद जा कलाम हलंदा हुआ।